नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस वगे वधीक 6 हयातियूं ज़ाया थियण बाद फौतुनि जो अंग वधी 159 थी वियो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा वधीक केस रिपोर्ट थियण बाद मुतासिरीन जो अंग भी वधी वियो आहे, 9793 थी वियो आहे। हींअर ताईं 1868 माण्हू सिहतयाब थी चुका आहिनि। सिंध में 48 माण्हू हयाती विञाए चुका आहिनि। 2335 माण्हू मुतासिर आहिनि। KPK में 60 ॼणा फौत ऐं मुतासिरीन जो अंग 1137 ताईं पहुची वियो आहे। पंजाब में 41 ॼणा फौत ऐं मरीज़नि जो अंग 3649 थी वियो आहे। बलूचिस्तान में 5 ॼणा फौत ऐं मुतासिरीन जो अंग 376 थी वियो आहे। गिलगित बल्तिस्तान में 3 ॼणा फौत 257 मुतासिर। इस्लामाबाद में 2 ॼणा फौत ऐं मुतासिरीन जो अंग 163 थी वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस वगे वधीक 6 हयातियूं ज़ाया थियण बाद फौतुनि जो अंग वधी 159 थी वियो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा वधीक केस रिपोर्ट थियण बाद मुतासिरीन जो अंग भी वधी वियो आहे, 9793 थी वियो आहे। हींअर ताईं 1868 माण्हू सिहतयाब थी चुका आहिनि। सिंध में 48 माण्हू हयाती विञाए चुका आहिनि। 2335 माण्हू मुतासिर आहिनि। KPK में 60 ॼणा फौत ऐं मुतासिरीन जो अंग 1137 ताईं पहुची वियो आहे। पंजाब में 41 ॼणा फौत ऐं मरीज़नि जो अंग 3649 थी वियो आहे। बलूचिस्तान में 5 ॼणा फौत ऐं मुतासिरीन जो अंग 376 थी वियो आहे। गिलगित बल्तिस्तान में 3 ॼणा फौत 257 मुतासिर। इस्लामाबाद में 2 ॼणा फौत ऐं मुतासिरीन जो अंग 163 थी वियो आहे।